IMF खंड ॿाहिरां घुराइण ते टैक्स छूट ॾियण खां इनकार करे छॾियो। पाकिस्तान जी फूड इमरजेंसी रद्द, फ़ैसिलो $7 अरब प्रोग्राम जी भञकड़ी करार। हुकूमत IMF जे एतिराज़नि खां पोइ खंड घुराइण ते टैक्स छूट वापसि वठण ते ग़ौर शुरू करे छॾियो। नायब वज़ीर आज़म इसाक डार जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। पाकिस्तान ऐं चीन विच में सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। इसाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन में सहकार वधीक मज़बूत कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां मुलाक़ात। अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ जंग में तारीख़ी फ़तह हासिल करण ते मुबारकूं। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त इसराइल ख़िलाफ़ जंग में पाकिस्तानी हिमायत खे कॾहिं विसारे नथो सघिजे। यहूदी हुकूमत मुसलमाननि जे सफ़नि खे कमज़ोर ऐं विरहाइण जी कोशिश करे रही आहे। इस्लामी दुनिया खे यहूदी हुकूमत जो मुक़ाबिलो पाण में इतिहाद ऐं ॿधी सां करणु घुरिजे। हू जंग में हिमायत करण ते पाकिस्तान जा थोराइता आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त KP हुकूमत खे पंहिंजे मैंडेट मूजिबि कमु करणु ॾियणु घुरिजे। अली अमीन गंडापुर जी हुक्मरानी सूबे में सभ खां वॾी मुख़ालिफ़ धुर आहे। PTI ॿारनि जा ॿार अचणु ऐं वालिद सां मिलणु चाहिनि था त खेनि इजाज़त मिलणु घुरिजे। सियासत में सभिनी खे बराबरि जो मौक़ो ॾिनो वञे। पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िशूं करणु ऐं 9 मई जहिड़ा वाक़िया करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। MQM सियासी तौरु ख़तमु थी चुकी आहे। मुतहदा क़यादत हिकु कमरे में वेही इजलास करण जे क़ाबिल बि नाहे। हिस्को नाहिल तरीन इदारो आहे। हिस्को अमले जी नाहिली सबबि हैदराबाद मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो सिलसिलो बरक़रार। 100 इंडेक्स 1,37,000 पॉइंट्स जी हद पार करे वई। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहुं बि पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। हुकूमत तरफ़ां आवाम ते महांगाई जो नओं बम किराइण जूं तयारियूं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ईंदड़ 15 ॾींहं लाइ इज़ाफ़े जो सिंध हाई कोर्ट तरफ़ां नंबर प्लेट जी तब्दीली ख़िलाफ़ जल्द ॿुधणी जी दरख़्वास्त रद्द। दरख़्वास्त गुज़ार खे मोकलुनि खां पोइ दरख़्वास्त खणी अचण जी हिदायत। मोरे वाक़े जी जांच कमेटी ते जतोई भाइरनि जे एतिराज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। मसरूर जतोई जो चवणु आहे त मोरे वाक़े जी फ़रियादी पुलिस आहे ऐं जांच बि वरी पुलिस ई करे रही आहे। पुलिस ते कंहिं क़िस्म जो एतमाद नाहे। अदालती जांच कराई वञे। सेवण जे कोसा बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो। ॿिन्ही धुरनि ते 3 करोड़ 37 लख रुपया ॾंड। सकरन में इम्तियाज़ कोसे जे सरपंच हेठि निबेरे खां पोइ धुरियूं खीरकंड। खानपुर वेझो मुक़ाबले दौरान हिकु पुलिस एहलकार शहीद। धाड़ेलनि सां मुक़ाबले में पुलिस एहलकार मीर मोहम्मद मेमण अस्पताल में दमदणी हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मिर्ज़ावाह पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकारनि मथां फायरिंग कई। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार मीर मोहम्मद मेमण शहीद थी वियो ऐं हिकु ॾोहारी ज़ख़्मी थियो आहे।
छुल वेझो धाड़ियल नथा मुखबिरी जे इल्ज़ाम हेठि ॿ ॾींहं क़तल हथियारबंदनि धाड़ियल अलाह बख़्श बंगलानी जे प्लान में अब्दुल कदीर ऐं अब्दुल सुभान बंगलानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए सबबु इलाइक़े में ॾहका। राणीपुर में मुबैना तौर अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त शक आहे त पीरी वसाण खे ज़ाती दुश्मनी में क़तल करे लाश गुम कयो वियो आहे। मुख़ालिफ़ हमला कंदा रहंदा आहिनि। पुलिस का बि मदद करण लाइ तयारु न आहे। पनेआगल शहर में अगवा थियल नौजवान मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब। 4 हथियारबंद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त माशूक काज़ी खे हिक खां ॿिए हंधि मुंतक़िली दौरान बाज़ियाब करायो ऐं 4 हथियारबंद गिरफ़्तार किया आहिनि। थरड़ी मोहब्बत में बदमनी खिलाफ शहरी इताह जे सॾ ते शटरबंद हड़ताल एहतजाजी रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नाअहली ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि बदमनी वधी वई आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। कड़ण में पानी की खोट खिलाफ आबादगारनि जो 3 किलोमीटर में पैदल मार्च ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त क्रम वाह केनाल जी पुछड़ी में हथरादू पानी की खोट पैदा कई वई आहे। पानी की खोट सबबि फसल सुकड़ जो शिकार थी विया आहिनि।